नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त जमहूरी वतन पार्टी जे सरबराह नवाब अकबर बुगटी जो भाणेजो असलम बुगटी जो न्याणो नवाब अली हैदर बुगटी मीर मौसम बुगटी ऐं ॿिनि पंहिंजे सरदार मीर आली बुगटी खां तंग अची प्रेस क्लब सिंधड़ी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बुगटी सरदार मीर आली खे असां सरदार चूंडाए वॾी ग़लती कई आहे। हू सरदार क़ौम सां ॾुख सुख बदिरां बुगटी क़ौम खे यगमाल बणाए छॾियो। हिन क़ौम जी तरक़ी तइलीम सिहत बजाए उन बुगटी क़बीले ते ज़ुल्मनि जा पहाड़ किराए छॾिया आहिनि। हिन चयो त नवाब अली बुगटी पाकिस्तान में पंहिंजी रियासत ठाहे वेठो आहे। हू सांगड़ में निजी जेल क़ाइमु करे चुको आहे। जेको हुकुम नथो मञे उन खे हुन निजी जेल में क़ैद कयो थो वञे। हिन चयो त नवाब अली मुंहिंजी ज़मीन ते 4 चकर फायरिंग करे चुको आहे। 120 माण्हुनि खे बेघर करे चुको आहे। हिन चयो त सांगड़ ज़िले इंतज़ामिया मीर आली सां बिट बणियल आहे। हिन चयो त मीर आली जे ज़ुल्मनि खां निजात ॾियारी वञे, इलाइक़े वासियुनि जे नाहक खून वहण खां बचायो वञे। ॿी सूरत में इन नुक़सान जो ज़िम्मेवार सांगड़ ज़िले जी इंतज़ामिया हूंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।